आने खिली दिखार ना जरूरत ना है खिलाने जी हलो तो मां चवां थी खिली दिखार न खिलदम खिली दिखार न खिलदम कयो त आज़ार ताईं सॼो मूड जो सत्यानाश करे छॾे। हाणे ऑफिस वेंदुमि उते बि जेको आहे न सॼो जेको आहे मज़ो ई न ईंदो। मुसीबत आहे अलाए छा आहे असांजे लाइ इहो बि। कॾहिं भाउ आहे, कॾहिं पीउ आहे, कॾहिं मासी आहे, कॾहिं चाची आहे। असांजो घर त न आहे, ईअं लॻंदो आहे अनाथ आश्रम आहे। भेण मुंहिंजो जेको आहे सालनि में बि कोई नथो अचे। हिन जा रोज़ भॻा बीठा आहिनि, रोज़ भॻा बीठा आहिनि। अज़ाब में पइजी विया आहियूं। लॻे ईअं थो हितां लॾे वञिणो पवंदो। रड़ियूं कयां त ॿुधे त को हलियो वञे, बाक़ी ईअं त न वेंदो। अरे मूंखे इहो ॿुधाए तोखे हेतिरी बि लज नथी जो पीउ मुंहिंजो आयो आहे त हुनखे दर ताईं छॾे अचां। तूं छॾे आई हुअसि नी। हाँ मां त वेंदुमि, ज़ारी ॻाल्हि आहे, मूंखे त छॾणु वञिणो आहे न। मुंहिंजो त पीउ आहे, मूंखे त हुनजी इज़त करणी आहे न। तोखे तो में एतिरो बि नक कोन थी जो दर ते कोई माण्हू लड़ी आयो त माण्हू हुनजी इज़त करे। मां फ़ोन करे घुरायोमांसि या ख़त लिखियोमांसि या दरख़्वास्त लिखीमांसि बख़िदमत में जनाब मुंहिंजे घरवारी आया बाबा साईं महिरबानी करे असां ॾे अचो। ॿुधी नथो मरे थो, पंहिंजा त अचनि था त तुंहिंजी टाहकी बंदि नथी थिए थी। केॾी महिल अम्मा अचे थी, केॾी महिल भाउ अचे थो, केॾी महिल पीउ अचे थो, केॾी महिल बुआ अचे थी, केॾी महिल फलाणो आहे फलाणो, ख़बर ई नथी पए थी। तुंहिंजा माइट ई हेतिरा निकिरी अचनि था। जेॾी महिल मुंहिंजो कोई भेण भाइर मामो चाचो अचे थो हुन महिल तुंहिंजो साह थो निकिरे, सफ़ा ईअं सीट जी वेंदो आहे, मोह करो थी। ठीकु आहे न। महिरबानी करे एॾियूं इहे रड़ियूं न कर। सॼे पाड़े खे थी ॿुधाए धूल खणी वञी ॿाहिरि वञी होका ॾेई आ। मुंहिंजा ईंदा आहिनि त मां ख़र्च कंदो आहियां न। हा तूं मां ख़र्च न ख़र्च कंदी कंदो आहियां, तूं ख़र्च त कंदो त कहिड़ो मूं ते अहसान कंदो, पंहिंजनि खे खाराईंदो आहे। हाँ खाई 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 संडो लॻो पियो आहे, हुननि खे बि खाराईंदो आहे, पाण बि खाईंदो। जेॾी महिल मुंहिंजा का अचनि था त हुन महिल तोखे एतिरो बि जेब में 10 रुपए न तुंहिंजे खीसे मां निकिरंदा नी जो हुननि खे खीर वठी चांहि जो ढुक पियारे। तूं वेठी आहे न पीआरनि थी न, अचनि था न ॾोघे करे निकिता हलिया था वञनि न बसि। बुढ़ी बुढ़ी मर छो मां बुढ़ी मरां, छो बुढ़ी मरां? दर ते जेको माण्हू लड़ी ईंदो आहे हिन जे लाइ न ईंदो आहे जो माण्हू बूथ सुॼाए वेठा हर माल तुंहिंजी शिकल में लानत हूंदी आहे। मुंहिंजो बूथ आहे न सुजल आहे या न आहे सुजल मुंहिंजी मर्ज़ी आहे। मूंसां मथो न हणंदी कर महिरबानी करे। हाणे हुन जी ॻाल्हि ते तूं मूंसां थी वेठी विड़े। हो त आयो बस अची झेड़ो कराए हले वियो, हुनजो कमु ई इहो झेड़ो कराइण। ना तुंहिंजो जो पियो मां ईंदा नी जेॾी महिल हिते मूंखे भलो बुरो चई वेंदा नी, मां कॾहिं कुझु चयो आहे? हाँ हुन महिल त वरी टाहक ॾींदा पियो मानी हिते पियो मां जे तोखे जीत पइनि था। मगज़ ख़राब करे नास करे छॾियो अरे थी। हलो निकिरो जान छॾ। शर्म अचणु घुरिजे जो मुड़ुस जी धक थी हणे। अरे हल मुड़ुस खे आहे लज, शर्म घुरिजण घुरे। पप्पू ओ पप्पू ॻाल्हि ॿुध, मां कावड़ में हुयमि तोखे चंबो आयो आहे। हल सॉरी, मूंखे माफ़ कर। न आहे ज़रूरत काई बि माफ़ीअ जी, हल तूं। मां चवां थी माफ़ कर प्लीज। ज़रूरत न आहे बसि हल। छॾ ना कावड़ खे। बसि चयमि न वञे थो। हाणे खिली ॾेखार न। ज़रूरत न आहे खिलण जी, हल तूं। मां चवां थी खिली ॾेखार। न खिलदुमि। खिली ॾेखार। न खिलदुमि। मां चवां थी खिली ॾेखार। न खिलदुमि जॾहिं चवां थो। वरी मां वरी चंबो हणा, ख़बर पइजी वञे थी। न आहे ज़रूरत, बसि हल तूं। अरे लॻनि था न कर न। हाणे खिली ॾेखार। अरे न खिलंदे हाणे। न खिलदुमि हल। अरे हाणे खिल सही। अदा हाणे ॻाल्हि ईअं आहे संगत ज़ाल मुड़ुस जे विच में केॾा बि जहिड़ा हुजनि, केॾा बि इख़्तिलाफ़ था हुजनि, पर पोइ झट खां पोइ वरी इंसानु ओड़ो जो ओड़ो थी वेंदो आहे। सो तंहिंजे करे जेको आहे कोशिशि कंदा कयो त पहिरियों त विड़ो न, जे विड़ो त मिंट में ठही वेंदा कयो जीअं असां ठही वियासीं।